एक्सेप्ट जे थो सियासी समाजी एक्टिविस्ट अदी सुंदू नवाज धांगरो साहिबा जिनके त पाण चने पे ख्याल में इज़हार कर अदी सुंदू नवाज धांगरो। जेसन साथियों, पहिरीं त उन्हनि सभिनी औरतुनि खे जंहिंजी जिदोजहद ऐं महिनत जे करे अॼु असां हिते मौजूदु आहियूं ऐं अवां सां मुखातिब थी रहिया आहियूं, उन्हनि खे क़ौमी सलाम। सिंधियाणी तहरीक जी अणथक जिदोजहद जी पूरी तारीख़ केतिरनि ई मुश्किलातुनि ऐं तकलीफ़ुनि सां भरियल आहे। हिक तरफ़ रियासती जबर त ॿिए तरफ़ औरतुनि जो हिन पेट्रियार्कल सोसाइटी में घरनि खां ॿाहिरि निकिरणु, नौकरी करणु, पंहिंजे लाइ पाण फ़ैसिला करणु ऐं मर्दनि सां गॾिजी कुलो कुले में मिलाए क़ौमी सियासत करणु। सम्झां थी त अॼु खां 30-40 साल पहिरीं जी इहा ॻाल्हि आहे, पर जे 2021 जी आउं अॼु जी ॻाल्हि कयां, अॼु जी न्याणियुनि जी ॻाल्हि कयां त आउं कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त जे अॼु पाण सभई न्याणियूं जेकी जिदोजहद कयूं था, रोडनि रस्तनि ते आहियूं, उन्हनि जी किताबकशी कई वञे थी, उन्हनि ते इल्ज़ाम लॻाया वञनि था, प्रोपेगेंडा थिए थी, जंहिंजे करे केतिरनि ई रिश्तनि खे उन्हनि खे छॾिणो पियो हूंदो, केतिरनि ई वेझनि रिश्तनि खे उन्हनि खे नाराज़ करणो पियो हूंदो। पर अॼु खां 30-40 साल पहिरीं जिन औरतुनि जिदोजहद कई हूंदी, उन्हनि केतिरनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो हूंदो। इहा ॻाल्हि यकीन कयो असांखे सोचे सोचे उन्हनि ते फ़ख्रु थींदो आहे ऐं असांजी दिलि चवंदी आहे त असां घर में वेही छा था कयूं, असांखे निकिरणु घुरिजे, असांखे पंहिंजे माण्हुनि लाइ जिदोजहद करणु घुरिजे। छा असां सिर्फ़ु डिग्रियूं वठी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे बहितर बणाइण में वक़्तु गुज़ारियो या वरी हिन मुआशरे खे बहितर करण में फ़र्ज़ु लॻायो? त पोइ मां उन्हनि औरतुनि खे यादि कंदी आहियां, पर अफ़सोस तॾहिं थींदो आहे त असां वटि अहिड़ी का तारीख़, अहिड़े का किरदार न आहिनि जंहिंखे पढ़ी असां अॻियां वधूं। पर पोइ सिर्फ़ ॿुधल ॻाल्हियूं ई अवामी तहरीक जो किरदार, उहा बि हिकु चिड़ंद हुई जेका पलीजो साहब, यकीनन पलीजे साहब इहो बिज या चिड़ंद उन्हनि ई ॿारी। अॼु कासिम मां सम्झां थी जेको किताब पब्लिश थियो आहे, उन लाइ असां सभई हुन जा कोराइता आहियूं त हिकु इनिशिएटिव शुरूआत त थी, छो त इहो लाज़िम आहे त असां वटि मटीरियल हुअणु घुरिजे त जंहिंसां असां नौजवान पढ़ी करे इंस्पायर थियूं, अॻियां वधण जी उमेद पैदा थिए। इहो न सोचूं त जीअं असांजा आसपास औरतूं आहिनि असां उन ई गद ते हलूं, उन ई वाट ते हलूं, पर असां उन्हनि किरदारनि जे बारे में बि असांखे ख़बर हुअणु घुरिजे त उन्हनि खे ॾिसी असां अञा अॻियां वधूं, अञा वधीक अॻियां जेको आहे हिन मुआशरे खे बहितर करण में पंहिंजो रोल अदा कयो। त सिंधियाणी तहरीक जी जिदोजहद इंतहाई शानदार। पोइ तव्हां ॾिसो त उहो ज़ियाद दौर हुजे, उहो कालाबाग डेम हुजे, बेटनि जो मामलो हुजे, पहिरियां टाउन जो मामलो हुजे, हमेशह हू मुतहरिक नज़र आहियूं। ऐं इहो सिर्फ़ु अवामी तहरीक खे ई क्रेडिट वञे थो त औरतुनि खे इन तरीक़े सां मुख्तियार करणु, हुननि जी तरबियत करणु, इहो सिर्फ़ु अवामी तहरीक जो ई उन्हनि खे ई किरदार इहो क्रेडिट वञे थो। पर जीअं रज़ेब ॻाल्हि कई त उन अमल खे
रुकजण न घुरिजे हा ऐं हाणे बि न रुकजणु खपे। वक़्ती तरह ठीकु आहे, लाह चढ़ा ईंदा आहिनि, पर हिनखे अञा अॻियां वधणु घुरिजे। छो त अॼु जो नौजवान औरतूं जेकियूं असां ॾिसूं था इदारनि जे अंदरि पहिरीं ईअं न हो, हाणे त अञा वधीक हुननि में जोश ऐं जज़्बो आहे। मसइलो सिर्फ़ु इहो आहे त हुननि खे गॾाइजे कीअं, हुननि खे गॾाइजे पाण सां कीअं। छो त हाणे वॾे अंग जेको आहे इदारनि में असांखे नज़र अचे थो। आउं जॾहिं हिते आयसि त असां सोचियो त हिकु ॻाल्हि असां लाज़मी कंदासीं ऐं नवनि सवालनि खे बि जनम वठणु घुरिजे ऐं उहो लाज़मी आहे त जेकियूं जमातूं आहिनि छो भला औरतूं जेको आहे औरतुनि विंग्स खे ई अॻवानी कनि, सिर्फ़ु हुननि जो अॻवानी औरतूं छो कनि। मां सम्झां थी हाणे 21 सदी में 2021 में इहा सोच नवां सवाल उभरणु घुरिजनि त जमात खे हिकु औरत बि सदर थी सघे थी, जनरल सेक्रेटरी थी सघे थी ऐं इहो ज़रूरी आहे। उनखां अलावा जेको चाणका यूनिवर्सिटी में नौशीन जो वाक़ियो थियो आहे उहो इंतिहाई दुखोईंदड़ आहे। पहिरीं निमिरता सायरा तहीर जहिड़ा वाक़िया असांजे साम्हूं आया, फरज़ाना जमाली जहिड़ा वाक़िया असांजे साम्हूं आया, उनखां पोइ निमिरता जी ख़ुदकुशी ऐं हाणे अदी नौशीन। त इन अमल लाइ जेतिरी मुज़म्मत कजे उहो घटि आहे, पर असां सम्झूं था हाणे तालीमी इदारनि में अवामी तहरीक खे ई रोल प्ले करणो पवंदो ऐं सोचणो पवंदो त कीअं इदारनि जे अंदरि इन अमल खे हाणे रोकणु घुरिजे। कीअं बदमस्त जेका असांजा VCs आहिनि इदारनि जे अंदरि सिर्फ़ु हू करप्शन में मुलविस आहिनि, नौजवाननि जो इस्तेहसाल कनि था। हिन कोविड जे अंदरि फीसुनि में वाधारे खां वेंदे केतिरा ई इदारनि में शागिर्दनि सां मसइला आहिनि, न्याणियुनि सां मसइला आहिनि, हरासमेंट खां वेंदे केतिरा ई हॉस्टल्स में हुननि सां मसइला दरपेश अचनि था। त जेसि ताईं हुननि ते सोचबो न, हुननि सां बीहबो न, इहे मसइला वध खां हर रोज़ वधंदा वेंदा, उन में का रोकथाम न पई थिए। त उन लाइ सोचणु घुरिजे ऐं आउं उमेद कयां थी त नवां सवालनि खे जनम ॾियण लाइ ज़रूरी आहे त बार बार हुन ते ॻाल्हाइजे, हुन ते बहस थियणु घुरिजनि त स्टेज ते या क़ौमी सियासत में जॾहिं को बि डिसीजन थिए थो त उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मर्द छो था नज़र अचनि। छा औरतूं सिर्फ़ु औरतुनि जी सियासत कंदियूं या हाणे 21 सदी में कुझु वधीक पंहिंजी क़ौम, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजी धरती लाइ बि हुनजो किरदारु, हुननि जी बि पॉइंट ऑफ व्यू हाणे साम्हूं अचणु घुरिजे। त मां सम्झां थी त इन्हनि सवालनि खे हाणे उथारणु घुरिजे। महिरबानी। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं हुन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।